बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 24 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे ख़ल्क़ जी ख़िदमत। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानियूं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे फिटाए माना बर्बाद करे। लफ़्ज़ आहे मालूम करण माना ॼाणण। लफ़्ज़ आहे सबब माना कारण। लफ़्ज़ आहे दिलासो माना आसरो या दिलजाए। लफ़्ज़ आहे गच माना घणो। लफ़्ज़ आहे रूबरू माना साम्हूं। लफ़्ज़ आहे माई माना औरत। लफ़्ज़ आहे बैतुल माल माना इस्लामी हुकूमत जो क़ौमी ख़ज़ानो। पोइ लफ़्ज़ आहे आराम माना सुख। लफ़्ज़ आहे संभाल माना परवरिश। पोइ लफ़्ज़ आहे ओचितो माना अचानक। लफ़्ज़ आहे आॾो माना साम्हूं। लफ़्ज़ आहे शहीद माना अल्लाह ताला जी राह में फ़ौत थियल। पोइ लफ़्ज़ आहे यकदम माना हिकदम या फ़ौरन। लफ़्ज़ आहे मुलाज़िम माना नौकर। लफ़्ज़ आहे काश माना शाल। लफ़्ज़ आहे वज़ीफ़ो माना उजूरो। लफ़्ज़ आहे ख़लीफ़ो माना अल्लाह ताला जो नाइब या हुक्मरान। लफ़्ज़ आहे बार माना वज़न। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मदीने जी घिटियुनि में छो घुमी रहियो हो? जवाब, हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मदीने जी घिटियुनि में माण्हुनि जा हाल अहवाल मालूम करण लाइ घुमी रहियो हो। सवाल नंबर ॿियो, हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु घर जो दरवाज़ो छो खड़कायो? जवाब, हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु घर जो दरवाज़ो ॿारनि जे रोइण जो सबबु पुछण लाइ खड़कायो। सवाल नंबर टियों, औरत हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खे ॿारनि जी रोअण जो कहिड़ो सबबु ॿुधायो? जवाब, औरत हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿुधायो त ॿार बुखिया आहिनि ऐं वटसि खेनि खाराइण लाइ कुझु बि कोन्हे। इहे बुख में रोई रहिया आहिनि। सवाल नंबर चोथों, औरत जो जवाबु ॿुधी हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु छा कयो? जवाब, औरत जो जवाबु ॿुधी हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु बैतुल माल मां खाधे जो ॻच सामान खणी आणे औरत खे ॾिनो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़ मैना समेत पढ़ो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि इन्हनि खे माना समेत पढ़ंदासीं। लफ़्ज़ आहे दिलासो माना आसरो या दिलजाए। लफ़्ज़ आहे बैतुल माल माना इस्लामी हुकूमत जो क़ौमी ख़ज़ानो। लफ़्ज़ आहे ख़लीफ़ो माना वलीअहद या नाइब या एवज़ी। लफ़्ज़ आहे वज़ीफ़ो माना महिनताणो या पघार। लफ़्ज़ आहे आराम माना सुख या चैन। जीम, अव्हां को अहिड़ो वाक़ियो ॾिठो या ॿुधो हुजे त लिखी ॾेखारियो। जवाब, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पाड़े में हिकु ॿुढड़ी औरत रहंदी हुई जेका ॾाढी ज़ईफ़ हुई
ऐं कमकार करे न सघंदी हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्ह रोज़ानो खेसि संदसि बकरीअ जो खीरु ॾुही ॾींदो हो। जॾहिं हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्ह ख़लीफ़ो मुक़ररु थियो त औरत सम्झियो त हाणे त अबू बकर रज़ी अल्लाह अन्ह ख़लीफ़ो थी वियो आहे, सो बकरी ॾुहण लाइ कोन ईंदो। सो जीअं तीअं करे सुबुह जो सवेर उथी बकरी वटि आई त ॾिठाई त को शख़्स संदसि बकरी ॾुही रहियो हो। वेझो थियण ते ॾिठाई त उहो शख़्स हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्ह हो। दाल यूसुफ किताब पढ़ियो, मूमल मानी खाधी। मथियनि जुमलनि में यूसुफ ऐं मूमल खे किताब पढ़ण ऐं मानी खाइण जो कमु कंदे ॾेखारियो वियो आहे। जुमिले में कमु कंदड़ खे फ़ाइल चइबो आहे। किताब ऐं मानीअ ते कम जो असरु पियो, उन करे जिन लफ़्ज़नि ते कम जो असरु पवे तिन खे मफ़ऊल चइबो आहे। जी दोस्तो, हाणे हिन मथियनि जुमलनि में ही यूसुफ ऐं मूमल ही फ़ाइल आहिनि, फ़ाइल माना कमु कंदड़। मानी ऐं किताब ही मफ़ऊल आहिनि जिन ते कमु थिए या कम जो असरु थिए। हे ॿारो टहल टकोर अच वञ ऐं रांदि रूंद ॿिटा लफ़्ज़ आहिनि। अव्हां ॿिया के अहिड़ा ॿिटा लफ़्ज़ ॿुधायो। जी दोस्तो, हाणे असां ॿिटा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ पहिरियों हेठि मथे, लफ़्ज़ ॿियो नंढो वॾो, लफ़्ज़ टियों अंधो मंडो, लफ़्ज़ चोथों गोड़ घमसान, लफ़्ज़ पंजों ताणो माणो।